सहाबा किराम का मरवी है कि बिन सिंगन वारे दुम्बन के आका अलैहिस्सलातु वस्सलाम कुर्बानी फरमायो कि बदुम्बा हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब सुब्हानहु व तआला जी बारगाह में कुर्बान फरमाया। हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो एक दुम्बो मुँह मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ा कुर्बानी आहे ऐं ॿियो दुम्बो मुंहिंजी ग़रीब मिस्कीन उम्मत जे तरफ़ा ये कुर्बानी आहे। कि ॾिसो कि आका अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे ग़रीब मिस्कीन उम्मत जे मथां केतिरा मेहरबान ऐं शफ़ीक़ आहिनि कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जन पंहिंजे उन नबूवत वारी नज़र सां उन ग़ैबदान वारी अख वारी नज़र सां ई ॾिसनि पिया कि शायदि जेकॾहिं मुंहिंजी उम्मत मां अहिड़ा ग़रीब हुजनि मिस्कीन हुजनि जंहिंखे कुर्बानी करण जी जंहिं वटि ताक़त न हुजे, आका अलैहिस्सलातु वस्सलाम बदुम्बा हुज़ूर मुस्तफ़ा करीम कुर्बान फरमाया। आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि हिकु दुम्बो मूं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ां कुर्बान आहे, कुर्बानी जे तौर ते आहे। ॿियो दुम्बो मुंहिंजे ग़रीब मिस्कीन मोहताज फ़क़ीर मुंहिंजी उम्मत जे तरफ़ां ॿियो दुम्बो कुर्बान मां कयो आहे। हज़रत ज़ी वक़ार के मां